जिले बदीन में जगह पीपल्स पार्टी के संभालींदड़ आहिनि उन्हनि पंहिंजे घर जे भातियुनि खे न संभालियो। घर जा भाती उन्हनि जे खिलाफ इस तरह मातली जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे एहतजाज कर रहिया आहिनि। 4 ग्रेड वाला ऑर्डर 4 ग्रेड वाला ऑर्डर वर्करन साहब जालन साहब इस देश की खातिर जान देकर तुम जिंदा हो पाइंदा हो, जमहूर का सूरज चमकेगा हम देखेंगे। 4 वारा ऑर्डर आहिनि चेयरमैन साहब बिलावल साहब जो हुकुम हो त अवां जालन के नौकरियूं ॾियो। कल छा थियो आहे जेके 1300 ऑर्डर ज़िले बदीन में निकिता आहिनि उहे सिर्फ़ MPMN जे मनपसंद माण्हुनि खे मिलिया आहिनि। MPMN सां राब्तो थियो त हुननि चयो त असांजा DC ऑर्डर कटिया आहिनि। सिर्फ़ कटिया DC जालन जा ऑर्डर कटिया आहिनि, छा अवां जा जेके कमदार कोटवार उन्हनि जा ऑर्डर कोन कटिया? छो 600 ऑर्डर बदीन जिले में वेकरो थिया आहिनि, दुकानदारी हली आहे। जेके पुठियां 400 ऑर्डर असां जालन जो हक़ आहे असांखे ॾीन, जेकॾहिं न मिलिया त असीं पैदल लांग मार्च गड़ी खुदाबश के वेंदासीं ऐं बिलावल हाउस असीं पैदल मार्च कंदासीं। MPMN जे दरनि ते जेको पार्टी जो जेको इजलास हूंदो उन हर फ्लोर ते असीं एहतजाज कंदासीं, एहतजाज जो दायरो वधाईंदासीं, लांग मार्च गड़ी खुदाबश कंदासीं, बिलावल हाउस कंदासीं, असां बुख हड़ताल ते वेंदासीं। असांखे पार्टी क़यादत जो इंतज़ार आहे त असां जालन सां इंसाफ़ कंदी। पीपल्स पार्टी के PMN खत्म था कर ये बिलावल के चलता है तो असी पार्टी सही चला रहे हैं। बिलावल साहब इधर कुछ भी सही नहीं चला रहे। ये अभी जो इलेक्शन होएगा इसमें ये इनको टिकट नहीं दो। इन्होंने पीपल्स पार्टी को तबाह की है, वर्करों को दीवार से लगाया है। ये PMN ने पीपल्स पार्टी को तबाह किया है इन्होंने। ये पीछे बिलावल जरदारी को बोलते हैं वर्कर हमारे साथ है, कोई वर्कर इन के पास नहीं है। असांजो मुतालबा है MP साहब MNA जिले क़यादत उहा लिस्ट असांखे ॾियनि। जे DC नाला कटिया आहिनि त DC केरु थींदो आहे असांजे नाला कटण वारो? DC खे कहिड़ी ख़बर त हीअ अली महतूर कोई पुटु आहे, न्याज़ आहे या ज़ुल्फ़कार आहे। पीपल्स पार्टी जे ज़िले बदीन जी क़यादत ऐं मातली तालुके जे तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले बदीन जे डिप्टी कमिश्नर बदीन जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ PP जे पुराणनि जियालनि पारां प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ही उहे पीपल्स पार्टी जा जियाल आहिनि जिन खे फोटू सेक्शन ताईं वीचारनि खे रखियो थो वञे। जेके तक़रीबूं आहिनि उन्हनि में शामिल थियण वारा जेके जियाल आहिनि सिर्फ़ु उन्हनि ताईं हिननि खे महदूद रखियो थो वञे। परदेसी लुड़ जेको हो उन जो जेको फर्ज़ंद आहे न्याज़ परदेसी हो पीपल्स पार्टी हर कदम ते हिननि सां गॾु हूंदो आहे। पीपल्स पार्टी आहे उहे नंढड़ा जियाल जिन खे आला क़यादत ज़िले बदीन जी क़यादत तालके मातली या चूंडियल नुमाइंदा उन्हनि 100 सैकड़ो विसारे 4 ग्रेड जी जेके नौकरियूं आहिनि उहे मनपसंद माण्हुनि खे ॾेई जालनि सां बेवाजिबी कई आहे। ऐं डिप्टी कमिश्नर बदीन उन ते हिननि इल्ज़ाम हयो आहे त उन केतिरा ई समय ऑर्डर जेके आहिनि उहे ॾोकरनि में विकिणी असांजो जेको रोज़गार जो क़त्ल कयो वियो आहे। बिलावल भुट्टो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी साहब ये वो बंदे हैं जो आपको इलेक्शन में पैदल चलने वाले बंदे हैं। ये वो जियाले हैं जो इलेक्शन के टाइम में आपके साथ साथ होते हैं। ये वो बंदे हैं जिनके हाथ में तीर होता है। ये वो बंदे हैं जिनके हाथ में पाकिस्तान पीपल्स पार्टी का झंडा होता है। लेकिन बिलावल भुट्टो साहब इनको नजरअंदाज करना, इनको छोटी सी एक नौकरी नहीं देना, ये इनसे ज्यादती नहीं, ये पाकिस्तान पीपल्स पार्टी से ज्यादती है। ये बिलावल भुट्टो चेयरमैन आपसे ज्यादती है। चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो साहब आप नोटिस लें। ये छोटे छोटे जो ऑर्डर है ये छोटे जालों को तो कम से कम देना चाहिए। ये छोटे जाले आपको बड़े स्टेज पे पहुंचाने वाले हैं। जालों ने यो मुतालबो भी कयो है त अगर असां सां इंसाफ न थियो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जेका वज़ार है उन ते दांह खणी असीं पहुचंदासीं। असांजो एहतजाज जो दायरो कराची ॾांहुं रुख कयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु हसन पवर मातली।